जिए लतीफ़ी बोली। दोस्तों, अॼु असीं सिंध जे सदायत शाइर हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई अलैहि रहमत जे रिसाले मां सुर माज़ूरी ते रोशनी विझंदासीं। लफ़्ज़ माज़ूरी अरबी लफ़्ज़ माज़ूर तां वरितल आहे, जंहिंजी माना आहे बेवस, लाचार, कमज़ोर, ज़ईफ़, बेकस ऐं हीणी। सिंध जे इश्क़ दास्ताननि मां हिकु मशहूरु इश्क़ दास्तान ससुई पुनू जो बि आहे। हिन दास्तान खे भिटाई अलैहि रहमत सॼनि सारनि 5 सुरनि में ॻायो आहे, यानी आबरी, माज़ूरी, देसी, कोयारी ऐं हुसैनी। हिननि 5 सुरनि जी रागदारी जुदा जुदा आहे। भिटाई अलैहि रहमत ॿियनि सुरमियुनि बाबति फ़क़ति हिकु सुर ॻायो आहे। मिसाल तौरु लीला चनेसर, मूमड़ राणू, उमर मारवी, सोरठ राय ॾियाच, नूरी जाम तमाची, सुहिणी मेयार लाइ फ़क़ति हिकु सुर ॻायल आहे। हिन ॻाल्हि बाबति आलमनि ऐं मुहक़क़नि जा राया जुदा जुदा आहिनि। आउं उन लाइ फ़क़ति एतिरो चवंदुसि त तसवुफ़ जे उसूल पटांदड़ इंसान जो रूह हिकु हक़ीक़ी नूर मां जुदा थी इंसानी जामू पहिरें निर्वार थियो आहे। क़ुरान शरीफ़ जे चवण मूजिबि त हर का शइ पंहिंजी असलियत ॾे मोटंदी। उन चवण पटांदड़ नूर जेको नूर मां जुदा थी इंसान में आयो आहे, उन खे बि आख़िरकार पंहिंजे हक़ीक़ी नूर सां मिलणो आहे। इहा हक़ीक़त सभिनी दरवेशनि वटि मुसल आहे। भिटाई अलैहि रहमत जॾहिं शऊर जे मेराज खे पहुतो, तॾहिं इश्क़ इलाही जा आलाप संद सीने सॻोरे मां सिरकंदा ज़िबान ते आया ऐं ससुई जो रूप धारे निकिरी निर्वार थिया। जॾहिं इश्क़ इलाही तुफ़ैल हीअ हक़ीक़त मालूम थिए थी त हीअ रूह इंसानी जिस्म मां निकिरी हिकु ॾींहुं ज़रूरु हक़ीक़ी नूर सां मिली नूर थियणो आहे, तॾहिं नूर सां मिलण लाइ रवानगी शुरू कजे थी। इहा रवानगी हक़ीक़ी महबूब या हक़ीक़ी हक़ सां मिलण जी आरज़ू आहे। तंहिं करे उन तमसील खे भिटाई साहिबु पंहिंजे लाइ इस्तेमालु कयो आहे ऐं उन हक़ जी ॻोल्हा में वर्लाप कंदे कंदे सॼा सारा 5 सुर चई वियो आहे, जिन मां सुर माज़ूरी बि हिकु आहे। हीउ सुर निज सिंधी रागमाला जो सुर आहे, जेको सिंध जे अवामी किसे तां वरितल आहे ऐं हिकु बेवस जे राग तौरु मशहूरु आहे। रिसाले जे ॿियनि सुरनि वांगुरु हीउ सुर बि मुख़्तलिफ़ दास्ताननि में विरछियल ऐं विरायल आहे ऐं हर हिकु दास्तान में ॾिनल बैत ऐं वायूं दंबूर जी तार ते ॻायूं वॼायूं वेंदियूं आहिनि। हिन सुर में ससुई खे राह में पुनू ॾांहुं वेंदे जेके रंडकूं ऐं रुकावटूं आॾियूं आहियूं, ससुई जा सूर, दर्द, ॾुख, ॾाखड़ा, गम, गूंदर, फिराक, सख़्तियूं ऐं तकलीफ़ूं जेके पेश आयूं, तिन जो ज़िक्र अस्कार कयल आहे। जीअं भिटाई अलैहि रहमत फ़रमाइनि था त मुंहिंजो पंध पिरीअ ॾे डूंगर ॾुख न ॾे, पाणी सुका वण से जन ॾिठो हाल हीणीअ जो। ससुई पुनू जी प्रीत में पंध बि कंदी थी वञे त रस्ते ऐं वाट में साम्हूं ईंदड़ जेके बि शयूं अचनि थियूं, तिन सां मुखातिब थींदी बि वञे थी। जीअं मज़कूरा बैत में ससुई जबल सां मुखातिब थी चवे थी त ए जबल, मुंहिंजो पिरीना सफ़र आहे ऐं आउं उन पंध में आहियां ऐं मूंखे सूर न ॾे। ऐं साॻिए बैत जी ॿी सिट में भिटाई साहिब जिन चवनि था त हिन बेवस ऐं हीणी जो हाल ॾिसी वण बि सुकी विया आहिनि। इन राह रमंदे कई बलाऊं कुता साम्हूं अचनि था, तिन जो अहिवाल तमसील तौरु बैतनि ऐं वायनि में चिटियो वियो आहे। इन खां सवाइ ॿिया बि केतिरा ई अहम नुक़्ता ऐं नज़ारा हिन सुर में निर्वार कयल आहिनि। मिसाल तौरु हक़ जी ॻोल्हा, नफ़्स जी कुते तां भेट, दुनिया किन ई ढूंढ, गिफ़लत वारी निंड खां निंदण, क़िस्मत ऐं लिखे जा लेख, वचन ऐं वाइदा पालण, हक़ ऐं हिदायत जी वाट में सूर ऐं सख़्तियूं बर्दाश्त करणु ऐं उन ॾुखे ऐं अणांगे पेचरे ते पुरंदे मोहतब जे साम्हूं अचे त क़बूल करण जी तलक़ीन कई वई आहे ऐं हर हाल में पंहिंजी मंज़िल ऐं मक़सूद ते बिना कंहिं लोभ लालच जे पुॼण जी करणी आहे। हिन सुर में हिकु औरत जो पंहिंजे वर ऐं कांध जे कुर्ब ऐं इश्क़ में जेका जदोजहद करे थी ऐं डूंगरनि में जेके ॾुख, दर्द, ईज़ा, तकलीफ़ूं, पीड़ाऊं ॾिसे थी ऐं जिन मुश्किलातुनि जो ॼमी मुक़ाबिलो करे थी, तिन जो मिसाल बनाए असांखे हिकु सुहिणो सबक़ु सेखारियो वियो आहे त पंहिंजी मंज़िल खे माणण ऐं हक़ जी तलाश ऐं ॻोल्हा करण लाइ अहिड़ियुनि ॻाल्हियुनि जी परवाह न करणु घुरिजे। ऐं हिकु सचे तालिब ऐं ॿिए कूड़े तालिब खे हिन सुर में परखियो वियो आहे ऐं भिटाई अलैहि रहमत ॿुधाए थो त
हिकिड़ा उहे तालिबी इंसान आहिनि जेके दुनिया जे मुख़्तलिफ़ ढूंढ ऐं ख़राब कमनि में कोशिश आहिनि, त ॿिया वरी उहे आहिनि जेके हक़ जी राह ते अमल पैरा आहिनि। अहिड़नि हक़ जे तालिबनि खे बिठाई अल रहमत दुनिया जी अजायनि ॻाल्हियुनि खां परे रहण जी हिदायत करे थो। बहितर त कुतो तालिब ढूंढ जो असीं कुते कीड़, चोटी आहे चीड़ काराए जे कन में, चोटी आहे चीड़ काराए जे कन में। नफ़्स ते कंट्रोल करणु ऐं पंहिंजे वस में करण लाइ इंसान खे कोशिशि करणु घुरिजे ऐं कंहिं हादी ऐं रहनुमा जी तलाश कजे ऐं कंहिं ॾाहे खां ॾस वठिजे, छो त ईअं करण सां इंसान जो फ़ाइदो आहे ऐं सही घस उहे ई ॾसींदा जिन वटि इल्मु आहे, ॾाहप आहे, सचाई आहे, नेकी आहे, जेके इंसान दोस्त आहिनि। अहिड़नि कामिल इंसाननि जो शफ़क़त भरियो हथु मथे ते हूंदो त माण्हू गुमराह कोन थींदो ऐं चङाई नेकी जे कमनि में हयाती गुज़ारे सघंदो। उहो तॾहिं ई थींदो जॾहिं अमल कबो, जे न त पोइ ससुई वांगुरु सूर मिलंदुसि। तकलीफ़ूं आॾियूं ईंदियूं, पर पोइ बि उन्हनि ॻाल्हियुनि जे बावजूद बि कोशिशि जारी रखणी आहे। हूंदा हो त परे ओॾो आणू हूंद खे, साजन तिन सरे लासें लॾीन जे। हर घड़ी ऐं हर क़दम ऐं हर कंहिं मंज़िल न सोचे सम्झी क़दम खणिबो, तॾहिं ई कुझु हासिलु थींदो। लाए खंजर लाजो हिन खच्चर खे हण, सधुनि जूं सैयद चए विथूं सभु विकण, सधुनि जूं सैयद चए विथूं सभु विकण, पेर परूड़े खण त हलण में हीणी वहीं। उहो मक़सदु तॾहिं हासिलु थींदो, जॾहिं हर कम में होशियारी ऐं नेक दिली सां कबो, तॾहिं दिलि जी मुराद हासिलु थींदी। जे गफ़लत वारी निंड कबी त पोइ माण्हू हथु हणंदो रहिजी वेंदो ऐं जेको हूंदो सो बि छिॼी वेंदो, जीअं ससुई था थियो। हिन मंज़िल माणण लाइ ससुई वारी जदोजहद करणी पवंदी, जेका पंहिंजे मक़सदु हासिलु करण लाइ न कंडनि जी परवाह थी करे, न छिपुनि खाधी छिरके ऐं इन राह ते वेंदे जुती बि कोन थी पाए। मतिलबु त कामयाबी ऐं कामरानी बि उन्हनि इंसाननि खे नसीबु थींदी आहे जेके मुसलसल जफ़ाकशी, जाखोड़ ऐं जुस्तजू कंदा रहंदा आहिनि, हिमत ऐं सचाई ॾेखारींदा आहिनि। बाक़ी हथ ते हथु रखी वेहण मां कुझु बि हासिलु कोन थींदो। कंडरामूं पेरें तोणे लख लॻनि, आङर आङूठे न मिड़े, छिपूं पेर छिननि, वींदे ॾांहुं पिरिन, जुती जात मां पायां। चवे थी भले कंडा लॻनि ऐं मुश्किलूं अचनि, छपर पेर उखोड़े रतो रत करे छॾीनि, पर आऊं उन्हनि ॻाल्हियुनि खां कोन थी डिॼां ऐं छिरकां। आऊं त पेरें उघाड़ी बि पंहिंजे पिरी ॾांहुं वेंदुसि। तोड़े विलाणू करी तोड़े हली विख, लिखे मुंहिंजा लिख ज़रो ज़ाया न थिए। चाहे तकिड़ो हली या ढिरो हली, जेको थियणो हूंदो सो अवश्य थींदो ऐं हुन में तिर जेतिरो तफ़ावत या फ़र्क़ु कोन पवंदो। पर पोइ बि क़िस्मत ते भाड़े कोन वेहणो आहे, कुझु कबो तॾहिं कुझु हासिलु थींदो। औरत जी अहिड़ी बुर्दबारी, हिमत ऐं हौसलो दुनिया जी तारीख़ में नथो मिले। ससुई दुनिया जे लाइ हिकु मिसाल आहे। ही ख़तरे जी खिलाड़ी बेडपी बेखौफ़ अॻिते वधंदी रहे थी ऐं रस्ते में खेसि सिज बि लहियो वञे ऐं उन सां पंहिंजे जबलनि सां हाल ओरींदी, अॻिते रोईंदी ऐं रड़ंदी वञी संदसि आवाज़ु जबलनि सां टकराइजे थो ऐं ईअं थो महसूसु थिए ॼण को सारंगीअ साज़ पियो वॼे, या वरी ईअं थो लॻे जहिड़ो का कूंज करकी रही आहे या का कोयल कूकी रही आहे। इन सॼे रोइदाद मंज़र ऐं माहौल खे भिटाई साहिबु कुझु हिन रीति थो बयानु करे त रुञनि में रड़ थी कर सारंगी साज़, ई इश्क जो आवाज़ माण्हू रखनि मुंद ते। रुञनि में रड़ थी ॼण कोयल जी कूक, वलवलो ऐं वूक इतां आह इश्क जी। रुञनि में रड़ थी ॼण करखी कूंज, नारो मंझि न कूंज, इतां आह इश्क जी। हिन सुर में जिते मंज़रकशी कई वई आहे त उन सां गॾोगॾु लफ़्ज़नि जे कमु आणण ऐं ॿोली जा अनोखा जोहर बि ॾेखारियल आहिनि। तव्हां ॿिया बि शाइर पढ़ी ॾिसो ऐं उन्हनि वटि बि लफ़्ज़ आहिनि ऐं उन्हनि बि शाइरी में कमु आंदा आहिनि, पर जेको रंग लतीफ़ वटि आहे सो मूंखे किथे पवंदो नज़र अचे।
जो फ़क़ति 2 सिंफ़ोनी यानी बैत ऐं वाई में अहिड़ी कमाल जी शाइरी कई हुजे जीअं भिटाई साहिब कई आहे। लफ़्ज़नि जो त ॼण सागर पियो छोलियूं हणंदो नज़र अचे। हिकु लफ़्ज़ लाइ अलहदा अलहदा माना ऐं वरी हिकु माना लाइ मुख़्तलिफ़ लफ़्ज़ इस्तेमालु करण त को असांजे लाखीअ लतीफ़ भिट जे घोट खां सिखे। जीअं लफ़्ज़ आहे त पंधु करणु, उन लाइ ॿिया लफ़्ज़ बि कमु आंदा अथसि, जहिड़ो की हलणु करणु, पुरणु ताणणु, रिणणु, विख विझणु। कुतो हिकु जानवर आहे, उनजा बि केतिरा ई नाला कमु आंदा अथसि। मिसाल तौरु जंबूर, कुतो, मोती वग़ैरह। इन खां अलावा जबलनि जा मुख़्तलिफ़ नाला जीअं रोह, जबल, छपर, डूंगर, टकर, पब, हाड़ो, लक वग़ैरह जा मुख़्तलिफ़ नाला इस्तेमालु करे थो। ऐं उन खां अलावा जबल, पहाड़ ऐं उठ जा नाला बि मुख़्तलिफ़ नमूननि सां हिन सुर में कमु आंदल आहिनि। कहता है जागायत जंबूर कुते क़रीबन जे भई बहकी आयो घिॾी ॾेई घूर सभु लाथाई सुर गिरी हिन ग़रीब जा। भिटाई अली रहमत जिते जिते बि वियो आहे त ॿोली बि उते ऐं उन इलाइक़े जी कमु आंदी अथसि। जीअं लफ़्ज़ जंबूर कोहिस्तानी आहे, लाड़ में उनखे कुतो चइबो आहे ऐं उत्तर में चवनि भौंकाचो। मतिलबु त भिटाई साईं जी ॿोली जो इस्तेमालु ॾाढो दिलचस्प, वणंदड़ ऐं हसीन आहे, जो उनखे हर माण्हू पढ़ी ऐं ॾिसी ॾाढो लुत्फ़ पिराए थो ऐं संदसि दिलचस्पी वेतर वधंदी रहे थी। ऐं जीअं जीअं संदसि शाइरी जो मुतालो कंदो रहे थो त संदसि फ़न शाइरी जो आशिक़ थो पवे। जेको बि संदसि कलाम पढ़े थो सो उनखे झूंगारींदो ॻाईंदो रहे थो। दोस्तो अॼोकी ॻाल्हि ॿोल हिन बैत ते था ख़तमु करियूं त आऊं न गॾियसि पिरीं खे तूं तो लहीं सिॼ, आऊं जे ॾींहुं सन्या से नेई पिरियां खे निॼ, वञी केच चइज, वञी केच चइज त वेचारी वाट मुई। दोस्तो जेकॾहिं तव्हांखे असांजी वीडियो पसंदि अचे त असांजे चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो ऐं बेल आइकन खे दॿाए छॾियो ऐं लाइक करे छॾियो त तव्हांजी महिरबानी थींदी। इजाज़त ॾियो, यार ज़िंदा सोबत बाक़ी, जिए लतीफ़ जी ॿोली।